अकुलमंद शहज़ादो। हिकिड़े बादशाह खे 7 पुट हुआ। नंढे पुट खे बादशाह घणो प्यार कंदो। उन जो नालो अकुलमंद हो। सचपुच ही सभिनी भाइरनि खां अकुल में अकाबर हो। भाइरनि जी पाण में ॾाढी मोहबत हूंदी हुई। हिकिड़े ॾींहुं शिकार करण लाइ 7 ॼणा गॾिजी निकिता। ख़्यालु कयऊं त 2-4 ॾींहं सांदहि शिकार करे पोइ मोटिजे। उन ख़्याल सां शिकार जी चूस में हलंदे हलंदे 3 ॾींहं पंहिंजे मुल्क जी हदुनि खां ॿाहिरि निकिरी विया। सॼो ॾींहुं शिकार करण खां पोइ हिननि कंहिं वसंदीअ जी ॻोल्हा कई। परे खां हिननि खे हिकु वॾो महलात नज़र आयो। उते वञी ॾिसनि त चौधारी बाग़ बाग़ीचा लॻा पिया आहिनि। तिन जे भर में हिकु महलात आहे, जंहिंमें ॿियनि नंढनि कमरनि खां सवाइ 7 वॾा कमरा आहिनि। 7 कमरनि जे दरवाज़नि ते 7 नौजवान शहज़ादियूं हार सिंगार कयो बीठियूं आहिनि। ही जॾहिं वेझा पहुता त उन्हनि मां वॾीअ चयो, अदी असांजा मुड़ुस अची विया। पोइ हिकिड़ी ॼणीअ वधी अची हिक शहज़ादीअ जो घोड़ो वरितो। ही हैरान थी विया, पर दिलि झले उन्हनि खां हाल अहिवाल पुछियाऊं। हिननि ॿुधायो त असां हिन मुल्क जूं शहज़ादियूं आहियूं। असांजो पीउ मरी वियो आहे। मरण वक़्तु चई वियो आहे त अव्हांजा मुड़ुस अव्हां जी ॻोल्हा में हिते ईंदा। केतिरनि ॾींहंनि जे इंतज़ार खां पोइ अॼु अव्हां आया आहियो। हाणे असीं अव्हां जी मुल्क आहियूं। पोइ त ज़ालुनि जे शौक़ में हिननि खां मुल्क ऐं माइट सभु विसरी विया। 7 भाइर उते देरो दमाए वेही रहिया। सुबुह जो शिकार ते वेंदा हुआ ऐं शाम जो मोटी ईंदा हुआ। अकुलमंद पंहिंजे भाइरनि जा घोड़ा संजींदो हो। तंहिं करे शहज़ादियूं सम्झंदियूं हुयूं त हू संदन नौकर आहे। उन सबबु पंहिंजी नंढी भेण खे चेड़ाईंदियूं रहंदियूं हुयूं। नंढी राणी सभिनी खां सियाणी हुई, तंहिं उन ॻाल्हि ॾांहुं घणो ध्यानु न ॾिनो। पर नेठि अकुलमंद खां हिकु राति हक़ीक़त पुछियईं। अकुलमंद चयसि, हाणे हीअं कर, जॾहिं मुंहिंजे भाइरनि खे निंड अचे तॾहिं वञी खेनि जाॻाए ऐं चवीनि त अव्हां जे भाउ अकुलमंद खे पेट में ॾाढो सूरु पियो आहे। हिन वञी ईअं कयो त 6 शहज़ादा रोईंदा पिटींदा उथिया। जुतियूं ऐं पटका बि हथ कीन आयनि। शहज़ादीअ खे पोइ पक थी त ही पाण में भाइर आहिनि। हिन जे अकुलमंद सां ॾाढी मोहबत हुई। तंहिं करे हिन अकुलमंद खे ॿुधायो त असीं शहज़ादियूं न आहियूं, पर ॾाइणियूं आहियूं। जॾहिं अव्हां खे हिते 7 रातियूं पूरियूं थींदियूं तॾहिं अव्हां खे मारे अव्हां जो गोश्त खाईंदियूंसीं। अकुलमंद इहा ॻाल्हि ॿुधी कंबी वियो। चयाईंसि, भला तूं मूंखे बि खाईंदीअं? ॾाइण चयसि त जे तोखे खाइण जो ख़्यालु हुजे हा त तोखे इहो ॿुधायां छो हा। हाणे हीअं कर, जो तूं पंहिंजे भाइरनि खे शिकार ते मोकिले, तूं सुभाणे हिते तरस ऐं वेही असांजो तमाशो ॾिस। अकुलमंद सुबुह जो भाइरनि खे चयो, अव्हां अॼु भले शिकार ते वञो, मां कुझु ख़ुशि न आहियां। पहिरियां ई त हिन जा भाइर शिकार ते न पिया वञनि, पर पोइ हिन जो चवणु मञी तयारु थिया। घोड़नि खे संजण लॻा त संज विझण ई न पिया अचनि। नेठि अकुलमंद उथी घोड़ा संजे ॾिननि। नंढीअ ॾाइण खे हाणे ख़बर पई त रोज़ु अकुलमंद जो भाइरनि जा घोड़ा संजींदो आहे। जॾहिं अकुलमंद जा भाइर शिकार ते विया तॾहिं अकुलमंद जे ज़ाल मुड़ुस खे कुंजियूं ॾेई चयो त असां शिकार ते वेंदियूंसीं, पुठियां तूं सभु कोठियूं जांचे ॾिसजांइ। ॾींहुं मथे चढ़ियो त ॾाइणियूं शिकार लाइ उॾामी हली वयूं। हिननि जे वञण खां पोइ अकुलमंद पहिरीं कोठी वञी खोली। ॾिसे त उन में 7 घोड़ा अहिड़े क़िस्म जा बीठा आहिनि जो वठे जो होंदरूं कनि त पखियुनि जी बि साणनि मजाल न आहे। ॿी कोठी वञी ॾिसे त सॼी शाही हथियारनि सां भरी पई आहे। टी खोले ॾिठाई त सॼे माण्हुनि जी सिसियुनि सां सथियलु नज़र आयसि। जिन सभिनी हिन खे ॾिसी पहिरियां ई त रोई ॾिनो, पर पोइ बीही खिलणु लॻियूं। अकुलमंद हैरान थी उन्हनि खां रोअण ऐं खिलण जो सबबु पुछियो। सिसियुनि ॿुधायसि त रोअण उन करे हो त तो जहिड़ो सुहिणो जवान 7 रातियुनि खां पोइ मारिजी वेंदो। तुंहिंजी सिसी बि अची असां सां मिलंदी। खिलूं उन करे थियूं त पोइ बि कहिड़ी ॻाल्हि आहे, असीं त नेठि तो जहिड़नि शहज़ादनि जूं ई सिसियूं हुयूंसीं। अकुलमंद खे पक थी त हिते जीअण मुहाल आहे। पोइ ही यकदमि कोठियूं बंदि करे चुपचाप अची सुम्ही रहियो।
जॾहिं शाम थी तॾहिं ॾाइणियूं ऐं हिन जा भाइर आया। राति जो अकुलमंद ज़ाल खे चयो, मूं सभु कुझु ॾिठो, हाणे मूंखे यकीन आहे त तूं जेकी कुझु चयो सो सच आहे, पर ख़ुदा जे नाले मुंहिंजे भाइरनि जो बचाव कर, बाक़ी आउं हाज़िर आहियां। ॾाइण चयसि, ख़्यालु न कर, तुंहिंजे सदिके उहे बि बची पवंदा। हाणे हीअं कजो जो सुबुह जो सवेर शिकार जे बहाने उथी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थी वञिजो। जॾहिं शाम थिए तॾहिं कंहिं टुकर ते चढ़ी घोड़नि जूं खचूं तरारनि सां कपे उते वेही रहिजो, ऐं जॾहिं असीं ॻोल्हींदियूं तव्हां वटि अची पहुचूं तॾहिं अव्हां चइजो त असां अॼु राति हिते रही सुबुह जो शिकार कंदा कंदा घर ॾांहुं मोटंदासूं। अव्हां पंहिंजा घोड़ा असां ॾांहुं ॾियारे मोकिलिजो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं ई शिकार ते रवाना थिया। इते अकुलमंद पंहिंजे भाइरनि खे सॼी हक़ीक़त ॿुधाई। चयो त जेतिरो थी सघे घोड़नि खे हकलियो। सभिनी खे साह जी लॻी वई, सो अहिड़े घोड़नि खे छूट छॾियाऊं जो 2 ॾींहंनि जेतिरो पंधु हिकिड़े ॾींहं में कढी आया। जॾहिं शाम थी तॾहिं हिक टुकरीअ ते चढ़ी विया ऐं उते घोड़नि जूं खुचूं कपे वेही रहिया।